वरदान। नमस्ते दोस्तों, अज वरदान 2 फिल्म रिलीज थी चुकी है। मूंसां गॾु महेश के मेघानी अफ्रीका वाला जेके लगभग हर स्क्रीन ते हूंदा आहिनि, हर फेसबुक व्हाट्सअप इंस्टा ते शाइल हूंदा आहिनि। महेश भाई, तव्हां दुनिया जी हर कुंड घुमी आहे, घणा ई बैकग्राउंड्स ॾिठा आहिनि, घणी कुझु फिल्मूं ॾिठियूं आहिनि ऐं रियलिटी ॾिठी आहे। वरदान 2 फिल्म तव्हां ॾिठी, हुन में दर्शकनि खे ॿुधायो त कहिड़ी टाइप जा बैकग्राउंड्स हुआ, गाना कीअं हुआ ऐं फिल्म जी डायरेक्शन कीअं हुई, छो ॾिसणु खपे वरदान 2? वरदान 2 ॾिसणु खपे। ॾाढो हिकु सुठो संदेश हुआ पंहिंजे सिंधी समाज लाइ ऐं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे वधाइणु खपे ऐं सपोर्ट करणु खपे ऐं अॻियां अचणु खपे त असांजी सिंधियत ज़िंदा रहे। ऐं हिन फिल्म जे थ्रू हिकिड़ो सुठो मैसेज मिलियो आहे सभिनी खे। पोइ तव्हां पिक्चर ॾिसो, ज़रूरु ॾिसो ऐं ॾाढी सुपरहिट मूवी, ॾाढा सुठा गाना, माइंड ब्लोइंग। इंजॉय वरदान 2। जय झूलेलाल। थैंक यू सो मच। तव्हां सभु बि ॾिसंदा वरदान 2? तव्हां सभु बि ॾिसंदा वरदान 2।